अस्सलामुअलैकुम नाज़रीन। मॉर्निंग विद धरती में मां या तव्हांजी मेज़बान संध्या सुमरो ऐं भिटाई चवे थो त कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़ी थरथलिया आसमान, कुरह हुई कान नज़ारो हुयो नींहं जो। इहो कहिड़ो नींहुं हुयो? इहो नींहुं उहो जेको हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेकी ॾोहिटा हुया, जेकी इमाम वक़्तु हुया, इमाम हुसैन, उन्हनि जो पंहिंजे नाना जे जो जेको रब हुयो उनजे दीन सां जेको उनजो नींहुं हुयो, उहो नींहुं निभाईंदा उहो पंहिंजे ॿारनि बचनि सुधा सॼे ख़ानदान खे वठी करे करबला जे मैदान में अची करे पहुता। ऐं पोइ उन्हनि असल में जंग करणु चाहींदा न हुया, न ई इन नियत सां उहे आया हुया, पर जॾहिं जंग उन्हनि जे मथां मुसलत थी वई त पोइ उहो विढ़िया ऐं ईअं विढ़िया जीअं उन्हनि पंहिंजा खीर पियाक ॿार कुसराया, जीअं उन्हनि जा जवान पुट उन्हनि जी अखियुनि जे अॻियां क़तल कया विया। ऐं उहो जेको मंज़र हुयो, उहो सभु कुझु जेको नंढे ॿार खे तीर लॻल हुआ, माना हिन सॼे मंज़र खे लतीफ़ नालो ॾिनो आहे नींहं जो नज़ारो हुयो। पोइ अहिड़ो नींहुं दुनिया में कॾहिं कंहिं सां लॻायो बि नाहे ऐं कॾहिं कंहिं निभायो बि नाहे जेको निभायो इमाम हुसैन एंड ताईं। ऐं अहिड़ी क़ुर्बानी ॾिनी, अहिड़ी लाज़वाल शहादत उन्हनि माणी जेको रहंदी दुनिया ताईं मिसाल बणिजी वियो आहे ऐं किथे बि इन जो मिसाल नथो मिले। ॻाल्हि थींदी आहे दुनिया में कॾहिं बि के वाक़िया थींदा आहिनि, पोइ जॾहिं एॾा साल गुज़री वेंदा आहिनि, तव्हां सम्झो त 14 सदियूं गुज़री चुकियूं आहिनि ऐं आज़ादारी जेका आहे उन जे लाइ जेको सोग मल्हायो थो वञे या जेको हुनजो ज़िक्र कयो थो वञे, हुन में ॾींहुं ब ॾींहुं वाधारो थी रहियो आहे, घटिताई कोन अची रही आहे। ऐं दुनिया में अक्सर अहिड़ा खोड़ वाक़िया थींदा आहिनि, जेकी बि तव्हां तारीख़ जेकी माण्हू नज़र रखनि था पढ़नि था, त हिकिड़ो टाइम गुज़रण खां पोइ उहो पंहिंजो असरु विञाए वेंदा आहिनि या उन जी ॻाल्हि में उहा ताक़त न आहे रहंदी, हुन जे लाइ जेको ॻाल्हाइण वारा माण्हू रहंदा आहिनि उन्हनि में उहा हिमत न आहे रहंदी या उन्हनि जो उन सां उहो चाह ई न आहे रहंदो। पर इहो कहिड़ी क़ुर्बानी आहे, कहिड़ो चाह आहे सॼी दुनिया में रहंदड़ माण्हुनि जो, बल्कि मां काइनात जो नालो ॾींदमि त उन्हनि जो इमाम हुसैन सां जो ॾींहुं ब ॾींहुं उन्हनि जे लाइ सोग मल्हाइण वारनि में वाधारो थी रहियो आहे। आज़ादारी जेका आहे उहा ॾींहुं ब ॾींहुं वधी रही आहे। ऐं जेको वाइदो हुयो इमाम हुसैन जो पंहिंजे रब सां उन जे दीन खे बचाइण जे लाइ, जेको उन्हनि उनजी बका जे लाइ पंहिंजे सॼे ख़ानदान जी क़ुर्बानी ॾेई छॾी, उन्हनि जेको रब जेको वाइदो कयो हुयो उहो वाइदो अॼु ॾींहं ताईं वफ़ा थी रहियो आहे। ऐं तव्हां ॾिसो था जीअं ई मुहर्रम ईंदा आहिनि, सॼी दुनिया में कुंड किड़च में जिते बि माण्हू आहिनि सभु आज़ादार गॾु थी करे सोग मल्हाईंदा आहिनि, उन्हनि जो ज़िक्र कंदा आहिनि। सोग उहो मल्हाईंदा आहिनि नबी साईं जे लाइ, नबी साईं खे उन जी आल औलाद जो पुरसो ॾींदा आहिनि, आज़ादारी कंदा आहिनि। अॼु असां सोचियोसीं त असां उन ई टॉपिक ते ॻाल्हायूं त जेकी पंहिंजे हिन ख़िते में, पंहिंजे सब कॉन्टिनेंट में ऐं सॼी दुनिया में आज़ादारी सां रिलेटेड जेकी बि समाजी सकाफ़ती रिवायतूं आहिनि, कहिड़े नमूने मल्हायूं वेंदियूं आहिनि, उन ते पाण ॻाल्हायूं। उन जे लाइ असां वटि जेकी महिमान आयल आहिनि उन्हनि जो अॻु में तव्हां सां तारुफ़ कराईंदसि। असां सां गॾु जेको आहे सो स्कॉलर आहिनि, मज़हबी मुहक़िक़ आहिनि, अलामा सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब पाण सां गॾु आहिनि, उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं, तव्हां भलीकार कयूं था। ॿियो पाण सां गॾु जेको आहे सो उहो पंहिंजो तारुफ़ पाण आहिनि, उन्हनि खे तव्हां ॾिठो आहे मुख़्तलिफ़, मां उन्हनि खे चवंदमि उहो आज़ादार आहिनि ऐं जेको आहे शाइर बि आहिनि ऐं मुहक़िक़ आहिनि, तमामु सुठा स्पीकर बि आहिनि, असां सभिनी जा उस्ताद बि आहिनि, आगा तालिब साहब, उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजे शो में, कीअं आहियो? ऐं ॿियो हिन पासे सना ख़ानी जे लाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद अज़ीम हाशमी साहब, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, वेलकम करते हैं आपको शाम। जी नाज़रीन, सभिनी खां पहिरियों पाण आज़ादारी जी रस्मनि ते ऐं हिन सॼे मामले ते ॻाल्हायूं। उन खां अॻु में जंहिं रब जे नींहं खे निभाईंदे इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे सॼे कुटुंब खे जेको आहे सो क़ुर्बान करे छॾियो, हुन रब जी साराह में हिकिड़ी हमद ॿुधी था वठूं, उन खां पोइ वरी अॻिते हलंदासीं। जी बिस्मिल्लाह कीजिए। काबे की रौनक, काबे का मंजर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, देखूं तो देखूं
जाऊं बराबर। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। हमदे खुदा से तर है ज़बाने, कानों में रस घोलती हैं अज़ाने। हमदे खुदा से तर है ज़बाने, कानों में रस घोलती हैं अज़ाने। बस एक सदा रही है बराबर। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। तेरे हरम की क्या बात मौला, तेरे करम की क्या बात मौला। तेरे हरम की क्या बात मौला, तेरे करम की क्या बात मौला। ता उम्र लिख दे आना मुक़द्दर, अब जल्द लिख दे आना मुक़द्दर। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। याद आ गई जब अपनी खताएं, अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं। याद आ गई जब अपनी खताएं, अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं। तो मैं रोया रोया ग़िलाफ़े काबा पकड़ कर। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। जन्नत से भेजा है तुझको खुदा ने, चूमा है तुझको मेरे मुस्तफा ने। ऐ हजरे अस्वद तेरा मुक़द्दर। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। बहुत बहुत शुक्रिया अज़ीम साहब जी। साईं तव्हां ॾे अचूं था। आज़ादारी जो आगाज़ माना कहिड़े दौर खां शुरू थियो, जॾहिं इहो वाक़ियो थी गुज़रियो उन खां पोइ? आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वॾी महिरबानी अव्हांजी। आज़ादारीअ जो असुलु आगाज़ त उन वक़्तु थियो हो जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुज़ूर साईं जे हथनि में आया ऐं पहिरियों पाण खिलिया ऐं उन खां पोइ रोइणु शुरू कयूं। त शहज़ादी फ़ातिमतुज़ ज़हरा पुछियो त बाबा पहिरियों तव्हां खिलियो ऐं पोइ तव्हांजे रोइण जो सबबु? जंहिं पहिरियों जिब्राईल मूंखे इमाम हुसैन जी अचण जी ख़ुशख़बरी ॾिनी ऐं उन खां पोइ मूंखे ॿुधाईं त हे करबला जे मैदान में 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो इन दुनिया मां वेंदो ऐं शहीद थींदो, इन करे मां जेको आहे रुनो आहियां। त तारीख़ इस्लाम में आज़ादारी हुज़ूर साईं जी सुन्नत उन वक़्तु क़ाइमु थी वई जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते हुज़ूर साईं पाण गिरियो फ़रमायो। बाक़ी तव्हांजो जेको सुवालु आहे त रवायती आज़ादारी जेकी असां वटि हाणे राइज आहे,
सॼी दुनिया में पंहिंजनि तरीक़नि सां जेको आहे आज़ादारी थिए थी, उन रवायती आज़ादारीअ में ख़ासि तौर ते सिंध जी आज़ादारीअ जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार ऐं तर्ज़ु आहे। ऐं इहा असां वटि आज़ादारी तारीख़ में 13वीं हिजरीअ खां वठी सदीअ खां शुरू थी आहे सिंध में। ऐं इहा वधंदे 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 ऐं उन वक़्तु जॾहिं मां इहा ॻाल्हि कयां थो त उन वक़्तु सिंध जी हुदूद बम्बईअ खां बि अॻिते ताईं जेको हुयो उन वटि हुयूं। ऐं उहा आज़ादारी क़ाइमु थी, रवायती आज़ादारी थी। ऐं उन खां पोइ ख़ासि तौर ते सिंध में असांजी आज़ादारीअ जो मर्कज़ जेको रहियो उहो ख़ैरपुर रियासत हुई, पंहिंजो मीरनि जी रियासत। उन रियासत में आज़ादारीअ खे वॾो फ़रोग़ मिलियो। ऐं इहा आज़ादारी वधंदे वधंदे तव्हां ॾिसंदव त जॾहिं असां सिंध में आज़ादारीअ जी तारीख़ खे पढ़ूं था त रोड़ीअ जी जेकी 9 तारीख़ सेज निकिरंदी आहे उन जी तारीख़ बि 100 साल खां मथे थी वई आहे। माना उहा जेकी सेज निकिरे थी सुबुह जे टाइम में ऐं लखे माण्हू उन में हूंदा आहिनि रोड़ीअ में, त उनखे ई माना 100 साल खां वधीक अरसो जेको आहे उन जी बि वॾी हिकिड़ी तारीख़ आहे त उहा सेज कीअं आई ऐं उहा उन जो निकिरणु कीअं शुरू थियो ऐं वधंदे वधंदे अॼु उनखे लखे माण्हू जेके आहिनि उनखे खणनि था। माना हर शहर जी हिन वक़्तु सिंध में जेकॾहिं तव्हां मांखों पुछंदव त हर शहर जी तारीख़ जी आज़ादारीअ जी तारीख़ जी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ आहे। उन में सखर जी आज़ादारी हुजे या हैदराबाद जी आज़ादारी हुजे या ठट्टे जी आज़ादारी हुजे या ॿियनि इलाइक़नि जी आज़ादारी हुजे, त हिकिड़ी वॾी हिकिड़ी सिंध जी तहज़ीबी आज़ादारीअ जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। इन में मां हिकिड़ी ॻाल्हि ऐड करे वञा त जॾहिं खां सिंध आहे तॾहिं खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में इहो चयो हुयो त जेकॾहिं इहो हुजत ख़ुदा हुयो, मासूम हुयो, दुनिया खे ॿुधाइण पिए चाहियो। इमाम हुसैन खे न जीअं तव्हां इंट्रो में चयो त जंग, इमाम हुसैन जेकॾहिं जंग करे हा त करबला जो नक्शो ई पलटिजी वञे हा। इमाम हुसैन का न जंग कई ऐं न इमाम हुसैन जो को जंग जो इरादो हुयो। हता के हज़रत अब्बास खे बि चयईं त तलवार म्यान मां न कढजांइ। इमाम हुसैन त वॾी हिकिड़ी शख़्सियत हुयो, पर मां चवां थो जेकॾहिं हज़रत अब्बास ई तलवार कढी विझे हा करबला में त करबला जो नक्शो जेको हुयो उहो ऊंधो थी वञे हा। त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारीअ जी तारीख़ जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो वॾो पस मंज़र आहे। ऐं इमाम हुसैन पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में चयो त जेकॾहिं नथा चाहियो त मां हिते रहां त मूंखे सिंध वञणु ॾियो, छो त सिंध जेको आहे जाइ अमान आहे। हाणे तारीख़ जे मुआरिख़नि उनखे तब्दीली करे मुस्लमाननि जी इहा आदत रही आहे त तारीख़ खे मटाईंदा रहंदा आहिनि, सिंध खे हिंद करे छॾियो अथऊं त हुन जेकॾहिं हिंद बि उनखे शुमारु कयूं त उहो सिंध में ई ईंदो। त इमाम हुसैन सलाम जी हिन सिंध खे अहिड़ी दुआ थियल आहे त हिते सिंध में, सॼी सिंध में तव्हां ॾिसंदव त मज़हबी रवादारी, मज़हबी अमन, मज़हबी भाईचारगी सॼी दुनिया में तव्हां डेटा कंपाइल कयो, जेतिरी रवादारी ऐं अमुन तव्हांखे सिंध धरतीअ ते मिलंदो किथे बि न मिलंदो। त हीअ सिंध जी तारीख़ आहे। ऐं हिन में जेको आहे तव्हां ॾिसो त हिते हैदराबाद में मिर्ज़ा कलीज बेग वारनि जो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे आज़ादारीअ में। ऐं उहे मौला जा क़दम बि, हज़रत अली अलैहिस्सलाम जा क़दम हिते बि आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदव त ठट्टो बि हिकिड़ो तारीख़ी शहरु आहे आज़ादारीअ जे हवाले सां। त ठट्टे में बि मौला अली अलैहिस्सलाम जा क़दम उते बि आहिनि। त मिर्ज़ा ख़ानदान जो, मिर्ज़ा कलीज बेग जे ख़ानदान जो, मीर हिज़ाइन्स वारनि जो ऐं रोड़ीअ जी मां जीअं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो वॾो पस मंज़र आहे सिंध जी तारीख़ में। ऐं जेकॾहिं तव्हां वरी हिन दादूद साइड ॾे वेंदव त झांगारनि में हाणे बि उहे साबित अली शाह जा जेके नोहा ऐं उहा अहिड़ी घाटी सिंधी आहे त जेकॾहिं अॼु जे सिंधी माण्हूअ खे उहे नोहा तव्हां ॿुधाईंदव त उहा सिंधी अॼु जो सिंधी माण्हू बि न सम्झी सघंदो।
माना एतिरी घाटी सिंधीअ में साबित अली शाह जा नोहा बिल्कुलु उहे पंहिंजो उन में झांगारनि में पढ़िया बि वेंदा आहिनि ऐं उनखे माना जुलूसनि में ऐं बाक़ाइदे मजलुसुनि में साबित अली शाह जा नोहा ऐं साबित अली शाह जा मरसिया त सिंध जी हिकिड़ी वॾी हिकिड़ी इहा बि तहज़ीब आहे सही जेकी झांगारनि में हाणे बि मौजूदु आहे। साईं इन खे कंटिन्यू कयूं था। जी नाज़रीन, वाक़ई में सिंध जी हिकिड़ी वॾी तारीख़ रही आहे ऐं वाक़ई में उन दौर जी जेका ॻाल्हि उन्हनि कई या अॻिते ॻाल्हियुनि में वरी ॿीहर बि ईंदी त हुन दौर में ॾिठो वञे त चयो इहो वेंदो आहे त हुकूमत जेको आहे हिंदुअनि जी हुई सिंध में ऐं राजा ॾाहिर जा अलाए 4 फादर्स हुया, मां सही सां कोड न करे सघी रही आहियां त उन्हनि जी कहिड़ी जनरेशन हुई, पर तॾहिं ॾिसो अरब में रहंदड़ नबी जो जेको ॾोहिटो हुयो उनखे ख़बर हुई त सिंध कहिड़ी धरती आहे ऐं सिंध ॾांहुं वञण जी उन्हनि जेको ख़्वाहिश ज़ाहिर कई। इन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं, पर फ़िलहाल साई वठूं था। साई खां पोइ आगा तालिब साहिब खे बि ॻाल्हि ॿोल में शामिलु कंदासीं। साई वठी वरी मोटूं था। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं। ॻाल्हि हली रही आहे आज़ादारी जी, ॻाल्हि हली रही आहे त कॾहिं खां उनजी शुरूआत थी। आगा तालिब बि पाण सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि शामिलु कंदासीं ऐं उहो बि हिकिड़ा आज़ादार आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं त उहो पंहिंजी जेको उन्हनि हिस्ट्री जी छंड छाण करे कहिड़ी ॻाल्हियूं कढियूं उन जी कोट कंदा। जी सर, तव्हां आप भी कुछ अपने अल्लाह के दिए में से कुछ हमें भी अता कीजिए अल्फाजों की शक्ल में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज के इस प्रोग्राम में आपके चैनल धरती का मैं शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने अय्याम अज़ा के हवाले से ये प्रोग्राम रखा और मेरे लिए ये बड़ा एज़ाज़ है कि आज अल्लामा सज्जाद शब्बीर साहब की मौजूदगी में मैं यहाँ मौजूद हूँ। आपने सिंध की आज़ादारी के मुतालिक जो फरमाया तो उसमें तकरीबन पूरा उन्होंने एक पस मंज़र उसका कवर कर लिया। मैं चूँकि ये मॉर्निंग शो है आपका और आपने एक बड़ी अच्छी हमद और नात दोनों पेश की, मैं अपनी गुफ्तगू का आगाज़ जोश मलियाबादी के एक बंद से शुरू करना चाहता हूँ। जी अता कीजिए। कि तारीख़ दे रही है ये आवाज़ दम बदम, दश्ते सबा तो अज़्म है दश्ते बला व गम, सब्र मसीह व जुर्रत सुकरात की कसम, इस राह में है सिर्फ एक इंसान का कदम, जिसकी रगों में आतशे बदरो हुनैन है, जिस सूर माँ का इसमें गिरामी हुसैन है। वाह वाह, सुभान अल्लाह। हम अगर अपनी गुफ्तगू का आगाज़ सिंध की आज़ादारी से करें, जो कि मौलाना मोहतरम पहले कर चुके, इसमें सिर्फ ये है कि हमारे यहाँ जो सिंध में आज़ादारी वो कल्होड़ों के दौर से पहले से आ चुकी थी। उसके बाद फिर ये तालपुर का दौर आया। तालपुर का दौर आज़ादारी में उरूज का दौर था। ये सब किताबी बातें हैं, देखी हुई बातें वो हैं जो मौलाना मोहतरम ने फरमाया कि ये तो वहाँ के। तालपुर के बाद फिर सेवन में लाल शाहबाज कलंदर अलैहिर्रहमा जब तशरीफ़ लाए तो वो अपने साथ कंधे पे अलम लाए और वो वहाँ नस्ब किया गया और उस हवाले से सेवन में मासूम शाह और मोर शाह का एक नाम बड़ा मारूफ है। मोर शाह की वो शख्सियत थी जो हर साल करबला मुअल्ला जाया करते थे और वो ज़माना बड़ा तकालीफ का था और एक साल वो अपनी बीमारी के सबब नहीं जा सके, तो वहाँ उन्होंने इमाम हुसैन अलैहिस्सलाम की निशानी के तौर पे एक ज़री कायम की और वो आज तक वहाँ पे मौजूद है। सिंध की आज़ादारी वो है कि कराची में जब हिजरत हुई 47 में, तो उससे पहले यहाँ आज़ादारी का क़याम था, आज़ादारी होती थी। जैसा कि आपने फरमाया हैदराबाद में कलीज बेग का ख़ानदान, खैरपुर में इनका खैरपुर के जो अमीर हैं यानी जो मीर थे उनका खानवादा, फिर इधर टंडो मोहम्मद आगा, टंडो मोहम्मद ख़ान, इधर ठट्टा जहाँ पे के जनाब अमीर जिन इमाम हज़रत अली अलैहिस्सलाम के कदम मुबारक भी वहाँ मौजूद हैं। इस तारीख़ को अगर हम अपने सामने रखें तो जब हिंदुस्तान से हिजरत हुई और यहाँ आए, पाकिस्तान का क़याम हुआ, तो खारादर में बड़ा आलम और छोटा आलम, बड़ा इमाम बाड़ा और एक छोटा इमाम बाड़ा, इसका पहले से क़याम था।
अब सवाल यहाँ पे बहुत सारे लोग ये करते हैं कि सिंध की तारीख़ तो हमने पढ़ी और हमने देखी, हमें ये बताएं कि हिंदुस्तान से जब एक बड़ा तबका हिजरत करके आया तो उसमें तब्दीली क्या आई। अब उसमें अगर हम जाएं तफसील में तो हमें अज़ादारी ने लिसानियात के हवाले से कुछ मखसूस अल्फाज दिए हैं। हमारे यहाँ पहले रोज़ा ख़ानी का एक रवाज था। रोज़ा ख़ानी फ़ारसियों की, ईरानियों की एक इख्तरा थी। जिस वक्त के हिंदुस्तान में उलमा का आना शुरू हुआ हिंदुस्तान में, और वो सब ज़्यादातर ईरान से आए, उसमें कुछ अरब के इलाके से भी आए, फिर ईरान से आए, तो वो अपने साथ एक तारीख़ पूरी लेकर आए। उस तारीख़ में हज़रत अब्बास का अलम नस्ब किया गया। अब वो हज़रत अब्बास का अलम पहले 7 में नस्ब हो चुका था, जो लाल शाहबाज कलंदर अलैहि रहमा लेकर आए थे। उससे पहले की तारीख़ में जाएं तो यहाँ पे अब्दुल्ला शाह गाज़ी अलैहि रहमा का एक बहुत बड़ा मकाम है, उनकी एक निशानी है। हमारे लिए वो एक राह है कि उन्हीं ने राह मुतय्यन की अज़ादारी की, लोग उसको भी मानते हैं। अब रोज़ा ख़ानी के बाद जो तस्करा इमाम हुसैन अलैहिस्सलाम होता है वो मुंतकिल हुई ज़ाकरी में। जी, पहले ये रवाज था कि तकारीर कम होती थी और तहतुल लज़्ज़ मरसिया ख़ानी ज़्यादा होती थी। तहतुल लज़्ज़ ख़ानी की तफसील आप जानती हैं कि तहतुल लज़्ज़ ख़ानी को यानी शायरी की ज़बान में मरसिया पढ़ा जाता है। जी। अच्छा, वो भी पहले से सिंध में मौजूद था, साबित अली शाह अलैहि रहमा के ज़माने से। सही। अब जैसा कि इन्होंने बताया कि जैसे हम अरबी एक बोलने की ज़बान है, एक बाज़ार जाते हैं आप बोलते हैं, सही। इसी तरीके से सिंधी भी एक बोलचाल की ज़बान भी है और एक लिटरेचर की ज़बान है। साबित अली शाह साहब अलैहि रहमा का कलाम जो है वो प्योरली लिटरेचर है, वो हर सिंधी बोलने वाला उसको नहीं समझ सकता। उसके लिए बाकायदा एक तरबियत की ज़रूरत है, एक सिंधी लिसानियात की ज़रूरत है। सही। मैं अगर सिंधी में बात कर रहा हूँ तो मैं एक आम बोल में कोई फ़ोन आता है, मैं कहता हूँ हाँ साईं कह रहा है, लेकिन जब मैं सिंधी लिटरेचर पढ़ूंगा तो वहाँ पे अल्फाज मुख्तलिफ हो जाएंगे, जी, बदल जाएंगे। तो साबित अली शाह साहब का कलाम बहुत अहम है। मैं ये समझता हूँ अपनी दानिश में कि हमने साबित अली शाह साहब अलैहि रहमा के कलाम पे बहुत ज़्यादा काम नहीं कर सके। ये काम उर्दू में बाकायदा तर्जमे के साथ हुआ है, लेकिन वो लिटरेचर के एतबार से बहुत ज़्यादा मेयारी काम नहीं है, उसके ऊपर हमें तवज्जो देना चाहिए है। देखिए, इस वक्त मैं गालिबन आपके पिछले प्रोग्राम में भी ये बात कह चुका हूँ कि हमारे पास पाकिस्तान में सिंधी लिटरेचर पे काम करने वाले बहुत लोग हैं और वो काम कर सकते हैं, जिनको के उर्दू पे भी उबूर हासिल है और सिंधी पे भी। मेरी दरख्वास्त है, मैं इस प्रोग्राम के तवस्सुस से ये कहना चाहता हूँ कि सिंध में जो अज़ाई प्रोग्राम है, अज़ाई कलाम है, उसको खुदा का वास्ता उर्दू में लाएं ताकि उससे हर आदमी रूशनास हो सके। उससे हमें सबसे बड़ा फ़ायदा ये होगा कि बच्चों की तरबियत होगी। सही। बच्चों की तरबियत होगी। इस वक्त बच्चे उससे बिल्कुल नाबलद हैं। देखिए, अज़ादारी तो जैसा कि इब्तिदा तो करबला के वाक़े के बाद मैं जिसारत कर रहा हूँ मौलाना मोहतरम की मौजूदगी में ये इस टॉपिक पे बात करने की, गो के मेरा सर आप खुद अपनी शख्सियत में एक इदारे की हैसियत रखते हैं और आपका इनके ये एक मेरे लिए बहुत मोहतरम है। लेकिन अज़ादारी का आगाज़ तो वाक़या करबला के बाद हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ने उसकी बुनियाद रखी और उसके बाद वही काफ़िला सालार रही वापस मदीने आने तक। वहाँ से हम अज़ादारी अगर अपनी शुरू करें, और वो बेटी थी जनाबे सैयदा सलामुल्लाह अलैहा की, तो मैं अपनी यानी अक्सर व बेशतर मैं ये बात कहता हूँ आपकी इजाज़त से क़िबला कि जिस वक्त बच्चा पहली मर्तबा माँ कहे
उस वक्त से अगर आप उसके कान में ये बात डालना शुरू कर दें कि इस्लाम में 2 माएँ और थीं कि जिनकी वजह से आज हम कलमा पढ़ रहे हैं, वो थी जनाब फ़ातिमा सलामुल्लाह अलैहा और जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा। ये उनका हम पर बहुत बड़ा एहसान है कि जिस मकसद के लिए इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने कुर्बानी दी थी करबला में, उसको उन्हीं ने मुसलसल शाम तक किया और शाम से मदीने तक उन्हीं ने मुसलसल उसको कायम रखा और वहाँ से वो हाथों हाथ होती हुई हमारी नस्ल तक आई। और अब हम कोशिश करेंगे कि यही चीज़ हमारी आने वाली नस्लों तक भी पहुँचे। आज़ादारी का मकसद यही है कि इंसान की किरदार साजी हो। बिल्कुल, बेशक, बहुत खूब आगा तालिब साहब, बहुत बहुत शुक्रिया आपका। जी नाज़रीन, उन्हनि आगा साहब पंहिंजी ॻाल्हियुनि में मरसीअ जी ॻाल्हि कई, सैयद साबित अली शाह जी ॻाल्हि कई, ऐं असां ईंदड़ प्रोग्राम उन ते बि कंदासीं जंहिंमें पाण मरसीअ जी तारीख़ ऐं सैयद साबित अली शाह ते, छाकाणि उहो पंहिंजी शख़्सियत उन्हनि जी एतिरी आहे त उन्हनि ते पूरो हिकिड़ो प्रोग्राम थियणु घुरिजे सैयद साबित अली शाह ते। त असां ईंदड़ हिकिड़ो प्रोग्राम उन्हनि ते कंदासीं, मरसीअ जी तारीख़ ते बि कंदासीं। फ़िलहाल पाण हिकिड़ो सुठो कलाम ॿुधी था वठूं, यादि करे था वठूं इमाम खे, ऐं पोइ वरी अॻिते हलंदासीं। जी बिस्मिल्लाह कीजिए। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को, मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को, जनाबे ज़हरा का सदका कोई ऐसी शाम आए, जनाबे ज़हरा के सदक़े में ऐसी शाम आए। गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, हमेशा पंजतनी निस्बत ही मेरे काम आए, हमेशा पंजतनी निस्बत ही मेरे काम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से, मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से, वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए, वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए,
मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। जी नाज़रीन, असां गॾु पाण नंढी साई था वठूं, साई खां पोइ वरी मोटी था अचूं। जी नाज़रीन, मोहम्मद अज़ीम हाशमी साहब कलाम ॿुधायो, तमामु सुहिणो। उन ऐं ब्रेक में जेको आहे सो पाण खे शौकत अली नक्शबंदी साहब जॉइन कयो, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। ॿियो हलूं था, ॻाल्हि ॿोल पाण अॻिते हलायूं था, त साईं ॾे हलूं था। सर अरब जो जेको ज़मानो हुयो, अरब जे दौर में उन्हनि में अज़ादारी जा कहिड़ा रस्म हुया ऐं कहिड़े नमूने उहो अज़ादारी कंदा हुया? इहो सुवालु तमामु सुठो बि आहे ऐं इन जो असां जेको आहे जेकी हाणे ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंमें आगा साहब ऐं मां हिकिड़ो सरसरी हिकिड़ो जाइज़ो वरितो आहे। जेकॾहिं असां पूरी अज़ादारी जी तारीख़ ॿुधाइणु शुरू कयूं त उन में के महीना लॻी वेंदा, एतिरी वॾी तारीख़। ऐं ॾिसो न, माना अज़ादारी हिकिड़ी ग़म जी अलामत आहे ऐं हर ख़िते में ऐं हर क़ौम में ग़म मल्हाइण जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार रहियो आहे तारीख़ में। जीअं आगा तालिब साहब फरमायो त रोज़ा ख़ानी थींदी हुई, उन खां पोइ स्पीच शुरू थी वई मजालिस में, ऐं उअं ई जीअं इंडिया खां माइग्रेट करे आया त सोज़खानी हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो जुज़्व थी वियो पाण मजलिस जो। त इहा सोज़खानी जेकी हुई, आगा साहब ॿुधाईंदा पाण, त इहा इंडिया जी मां हिते असां वटि सिंध में मुंतक़िल थी। सही। ऐं सोज़खानी हिकिड़ो माना जुज़ थी वई मजलिस जी, त मजलिस जो आगाज़ ई सोज़खानीअ सां थींदो। उअं ई हर तहज़ीब में अज़ादारीअ जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा राइज थिया। इहो सिर्फ़ु अरब में न, बल्कि मां अरब जी अज़ादारीअ में अचण खां अॻु में तव्हांखे ॿुधायां त सिंध जी तारीख़ में बि तव्हां ॾिसंदव त हर इलाइक़े जी अज़ादारीअ जो पंहिंजो अंदाज़ ऐं पंहिंजो तरीक़ो हुयो। सही। उन जी बेसिक वजह इहा आहे त अज़ादारी हिकिड़ी ग़म जी अलामत आहे। अज़ादारी हिकिड़ो इश्क़ आहे ऐं इहो महदूद न रहियो, बल्कि इहो जीअं तव्हां इंट्रो में फरमायो त रोज़ बरोज़ वधंदो थो वञे ऐं वधंदो वेंदो। छो त जीअं जीअं माशरे में ज़ुल्मो सितम थींदो, जीअं जीअं माशरे में इंसानी हक़नि जी वायलेंस थींदी, जीअं जीअं इंसानु मजबूर थींदो, उअं ई हुनखे करबला यादि ईंदी ऐं इमाम हुसैन खां हरारत वठंदो। ऐं सिर्फ़ु ही आज़ादारी सिर्फ़ु कंहिं कबीले या कम्यूनिटी या कंहिं मसलक ताईं महदूद न रही, बल्कि जॾहिं असां सिंध में ॾिसूं था त असां खां वधीक वाणिया जेके हुया जी, उहे जेके आहिनि उहे आज़ादारी कंदा आहिनि हाणे बि। वाणिया असांजा जेके आहिनि शिकारपुर में, सखर में, उहे न सिर्फ़ु आज़ादारी कंदा आहिनि बल्कि वॾा वॾा ताज़िया ठाहींदा आहिनि ऐं वॾा वॾा ताज़िया कढंदा आहिनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो त हीअ आज़ादारी हिकिड़ो इश्क़ आहे ऐं इश्क़ में माण्हू केसि ताईं हलियो वञे उनजो को पैमानो ऐं को मयार कोन्हे। अरब जी तव्हां ॻाल्हि कई त इन जो जवाबु मूंखां बहितर त आगा तालिब साहब वधीक इन ते ॻाल्हाईंदो त अरब में आज़ादारीअ जा अंदाज़ पंहिंजा पंहिंजा तरीक़े सां हुया। हाणे बि इराक जी आज़ादारी डिफरेंट आहे, ईरान जी आज़ादारी उनजो अंदाज़ हिकिड़ो ॿियो अंदाज़ आहे, ॿुधो न। बाक़ी जेके ॿिया अरब मुल्क आहिनि उन में त आज़ादारी थियणी न ॾिबी आहे, ॿुधो न, उते त वॾा मुश्किलात आहिनि। बाक़ी तव्हां जेकॾहिं ईरान इराक जी आज़ादारीअ खे ॾिसंदव त उहा असांजी आज़ादारीअ खां तव्हांखे बिल्कुलु ई डिफरेंट नज़र ईंदी। उन्हनि जी आज़ादारी जो अंदाज़ पंहिंजो आहे। मिसाल जे तौर ते मां हिकिड़ो तव्हांखे ॿुधाए वठां त हुन में अरब में इहो तरीक़ो बि राइज आहे त हू मंज़र कशी कंदा आहिनि। हाणे उहो मंज़र कशी जो तरीक़ो साईं शाइर आहे, अदीब आहे, इहो तव्हांखे ॿुधाए त हू मंज़र कशी कंदा आहिनि त 10 मुहर्रम ते छा छा थियो,
सही उहे उनखे वरजाईंदा आहिनि। यानी यादि मल्हाइण जो हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे त असां ज़ुलझना कढंदा आहियूं, असां सेज कढंदा आहियूं, सही असां ताबूत कढंदा आहियूं, असां आलम कढंदा आहियूं। छो कढंदा आहियूं? त उनखे ॾिसी उनजो असांजो फोकस इहो हूंदो आहे त उनखे ॾिसी करबला जी यादि ताज़ा थींदी आहे। सही उअं ई अरब में मंज़रकशी कंदा आहिनि ऐं मंज़रकशी करे माण्हू उहे करबला जी यादि खे पंहिंजो उनखे वरजाईंदा आहिनि ऐं उनजी यादि जेको आहे मल्हाईंदा आहिनि। सही ईअं ई बाक़ी जेको मातम जो अंदाज़ आहे उहो बि असांजो डिफरेंट आहे, अरब वारनि जो डिफरेंट आहे। सही नोहा ख़ानी जो तरीक़ेकार जेको आहे हुननि जो पंहिंजी तहज़ीब जो नोहा ख़ानी आहे। असांजी नोहा ख़ानी जेकी आहे, बल्कि मां ईअं चवां त जेकॾहिं तव्हां हिते अंदाज़ो लॻाईंदव त सिंध जी नोहा ख़ानी जो तरीक़ेकार अलॻि आहे, त पंजाब जी नोहा ख़ानीअ जो तरीक़ेकार अलॻि आहे, ॿियनि सूबनि जी नोहा ख़ानीअ जो तरीक़ेकार सभिनी जा जुदा जुदा आहिनि। सही त इहा अज़ादारी जेकी आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़यामत ताईं मुख़्तलिफ़ अंदाज़ में थींदी रहंदी। ऐं इन में तव्हां ॾिसंदव त सुर के ॾारे में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलैहि रहमा जेको कुझु करबला जे बारे में फरमायो आहे त मुहर्रम मोटी आयो, मोटी आया न शहज़ादा। सही मां इन ते वधीक ॻाल्हाईंदुसि, पर इहो तव्हांखे ॿुधाए वठां त अरब जी जेकी अज़ादारी आहे उनजो जेको वर्जन आहे उहो बिल्कुलु डिफरेंट आहे। ऐं पाकिस्तान जी अज़ादारीअ में जेके 1947 में हिजरत करे आया उन्हनि जी अज़ादारी जो तरीक़ेकार जीअं आगा साहब फरमाए डिफरेंट हुयो। ऐं सिंधी कल्चर जी जेकी अज़ादारी हुई हाणे बि जेकी अंदरून सिंध ऐं असां वटि राइज आहे, सही उन अज़ादारीअ जो जेको तरीक़ेकार आहे, माना हाणे तव्हां एतिरो सम्झो त मां जीअं रोड़ीअ जी ॻाल्हि कई हुई, सखर में गाह जो ताज़ियो मशहूरु आहे। गाह ऐं गाह सां उहो सॼो ताज़ो ठाहियो वेंदो आहे, सॼो साल उन ते महिनत कई वेंदी आहे, सही उहो ॾहीं मुहर्रम ते निकिरंदो आहे। ईअं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि सिंध में जेके 100 सालनि खां जेके आहिनि अज़ादारी जी तारीख़ जो हिसो आहिनि। सही ऐं उन ते वॾा वॾा जेकॾहिं तव्हां प्रोग्राम कंदव त तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त कीअं इहो गाह वारो ताज़ियो कीअं ठहियो। सही ऐं जे रोड़ीअ जी जो इहो जेकी सेज निकिरंदी आहे इन जी तारीख़ कीअं आहे, कीअं ख़्वाबु ॾिठो वियो ऐं ख़्वाबु करे कीअं उहे शयूं उन्हनि खे ॾिनियूं वयूं ऐं कीअं इहो थियो। त हीअ वॾी हिकिड़ी सॼी तहज़ीब अज़ादारी आहे इहा असांजी सॼे दुनिया में। अॼु जेकी अज़ादारी राइज आहे उहा जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी दुआ ऐं बीबी फातिह शाम पाण अज़ादारी कई। ॾिसो न, हिकिड़ी त शइ जेकी ॿुधी उनखे इंसानु करणु शुरू कई, उहा ॿी शइ आहे। पर अज़ादारी जेकी आहे उनजी बुनियादु इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम पाण विधी, जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा मजलिस कई ऐं असांजा आइमा ताहिरीन मजलिस कंदा आया। जनाब इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम पाण फर्श सां विछाईंदो। यानी हीअ अज़ादारी का रस्म न आहे बल्कि ही शरीयत आहे। ऐं ही अज़ादारी असां कंहिंखे ॾिसी ऐं ॿुधी न कई आहे बल्कि इमामनि मां मुंतकिल थींदी आई आहे। तॾहिं त भिटाई साहिबु चयो न, मुहर्रम मोटी आयो, मोटी आया न शहज़ादा ऐं रंगरेज़, मुंहिंजा कारो वेस मुंहिंजो ठाहे ॾे, छो ॾिसे नथो त मुहर्रम जो चंड बीहण वारो आहे। त इन जो मक़सदु इहो आहे त अज़ादारी असांजी हिकिड़ी शरीयत आहे ऐं उन शरीयत खे सम्झण लाइ मुख़्तलिफ़ अंदाज़ में, बल्कि मां ईअं चवां त शरीयत में के माण्हू हथ ॿधी निमाज़ पढ़ंदा आहिनि, के हथ छॾे पढ़ंदा आहिनि, के हथ हिते रखी पढ़ंदा आहिनि, पर उन्हनि जो मर्कज़ हूंदो आहे त अलाह सां रुजू करणु। बिल्कुलु मक़सदु हिकिड़ो ई आहे सभिनी में। उअं ई अज़ादारी कंदा पंहिंजे अंदाज़ में आहिनि, पर उन्हनि जो मक़सदु ऐं मफ़हूम इहो आहे तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के खराज तहसीन पेश करें। बिल्कुल बिल्कुल बेशक। अच्छा आगा साहब आपकी तरफ आते हैं, यही अरब में जो सोग मनाने के जो भी रस्म है उस पर आप भी कुछ गुफ्तगू फरमाएं। जी, मौलाना मोहतरम ने जैसा फरमाया कि देखें आज़ादारी बपा की जाती है, बपा का एक लफ्ज़ हमें ये हमें आज़ादारी से ही मिला है। इसमें सबसे अहम बात जो बुनियादी
मंतिक और फ़लसफ़े की रूह से है कि अगर अज़ादारी बपा करने का इलाक़ाई रंग नहीं होगा तो हम उससे मुतासिर नहीं होंगे। सही। ये एक जी, मंतिकी चीज़ है। अब जैसा कि मौलाना मोहतरम ने फरमाया कि अरब और इराक़ इनका अपना एक कल्चर है। अच्छा, इनका एक कल्चर है, फिर ये कि वाक़या भी इराक़ में रूनुमा हुआ, ये बिल्कुल, ठीक है ना। तो उनके यहाँ जो मंजर कशी है उसको वो तमसील कहते हैं, तमसील, मिसाल कायम करना। असल वाक़े की तमसील है वो, उससे वो मुतासिर होते हैं, मुतासिर हम भी होते हैं उससे, लेकिन वो हम करते नहीं क्योंकि वो हमारा इलाके का मिजाज नहीं है। सही है ना। अच्छा, अब मिजाज हमारा ये है कि जैसा कि मौलाना ने फरमाया कि नोहा खानी, मातमदारी हमारे यहाँ सीना जनी कहलाती है। ये भी हमें अज़ादारी से ही ये लफ्ज़ मिला। सही। तहतुल लफ्ज़ खानी, ये भी हमें अज़ादारी से मिला। अब इसमें एक मैं वजाहत ज़रूर चाहूँगा इजाज़त से मौलाना की, कि एक आम तौर पे लोग बड़े सर मजलिस का लफ्ज भी अज़ादारी से मजलिस का लफ्ज़, जी। देखिए मजलिस का लफ्ज़ इजलास से है। इजलास से। 4 आदमी इकट्ठा हुए, उन्होंने मजलिस की, लेकिन उसके लिए हम वो लफ्ज़ इस्तेमाल करते हैं अज़ाए हुसैन और फ़र्श अज़ा। वो एक मखसूस लफ्ज़ है। मजलिस हम आम तौर पे कहते हैं, आम तौर पे भी कह सकते हैं, आम तौर पे जी, कहते हैं वहाँ मजलिस बपा होगी। जी जी। एक चीज़ की यहाँ वजाहत कर दूँ कि बहुत सारे लोग कुछ मिसालें देते हैं कि साहब हमारी बहुत सारी रस्में जो हैं वो हिंदुआना रस्में हैं। बहुत। अच्छा, अब हिंदुआना रस्मों की मैं मिसाल कायम करूं कि देखें, मौलाना मोहतरम ने बताया कि अज़ादारी शरीयत है, रसूम नहीं है। रस्म लफ्ज़ है अरबी का और उसका मफहूम है निशानी। तो निशानी आज यहाँ है, कल वहाँ है, परसों वहाँ है, निशानी नहीं है। सही। अज़ादारी हमारी शहरग है शहर और शहरग हमारे साथ ही रहेगी। अगर ये शहरग काट दी जाए तो हम ख़त्म हो जाएंगे। अज़ादारी शहरग है। अब हिंदुआना रस्म की बात करें, देखिए हमारे यहाँ एक रस्म है और वो रस्म, मैं रस्म का इसलिए लफ्ज़ इस्तेमाल कर रहा हूँ कि ये मुस्तामिल है हमारी ज़बान में, और वो ये है कि चाँद जब मुहर्रम का उफ़ुक़ पे आया होता है तो हमारी ख़वातीन कानों के बुंदे, नाक की कील, गले का जेवर, चूड़ियाँ ख़ास तौर से उतार के रख देती हैं। सही। ये हिंदुआना रस्म हरगिज़ नहीं है। इसके पीछे मंतिक क्या है और इसके पीछे फ़लसफ़ा क्या है, वो ये है कि अगर इंसान के जज्बात, एक मुर्दा इंसान के जज्बात मुतहर्रिक नहीं हैं तो ना उसको किसी से मिलने की खुशी होगी, ना किसी से बिछड़ने का गम होगा। सही। ये जो चूड़ियाँ औरतें उतारती हैं अय्याम अज़ा का, यानी मुहर्रमुल हराम का चाँद देखते ही, वो अज़ादारी से इमाम हुसैन अलैहिस्सलाम और जनाब फ़ातिमा की खिदमत में उनके बच्चे का पुरसा पेश करने के लिए कि मैं इस चूड़ी को उतार रही हूँ जो मेरे सुहाग की निशानी है, आपके गम से ज़्यादा मुझे कोई गम अजीज़ नहीं है, मेरा सुहाग आपके गम के आगे कुछ भी नहीं है। तो अब आप मुझे बताइए कि इस गम का तासुर देने में हिंदुआना रस्म कहाँ से आ गई? अलम में कोई हिंदुआना रस्म नहीं है, पटकों में जो उसका कपड़ा होता है उसमें कोई हिंदुआना रस्म नहीं है। वो हमारा अलम हमारे लिहाज से है, हिंदुस्तान में अलम दूसरे अंदाज के होते हैं। अब उसमें जैसा कि मौलाना मोहतरम ने फरमाया कि देखिए हैदराबाद दक्कन की आज़ादारी अलग है, दिल्ली की आज़ादारी अपने अंदाज से है, लखनऊ की आज़ादारी अपने लिहाज से। इसी तरह पाकिस्तान में आ जाइए, चिनियोट में जो ताबूत बरामद होते हैं वो बिल्कुल मुख्तलिफ अंदाज के होते हैं। सराइकी में आप चले जाइए, सराइकी की तकरीर का अंदाज बिल्कुल मुख्तलिफ है। वो लहन में जो तकरीर करते हैं और वो मसाइब इमाम हुसैन अलैहिस्सलाम बयान फरमाते हैं, उससे हम उर्दू बोलने वाले भी बहुत ज़्यादा मुतासिर होते हैं, क्योंकि उसमें एक दर्द है, उसमें एक कर्ब है। अब अरब की आज़ादारी, अरब के मैंने जो देखे हैं वहाँ पे आलिम,
वो जिस वक्त तकरीर करते हैं तो वो अपने सामने हवाले के लिए किताब रखते हैं। सही। हमारा जाकिर किताब नहीं रखता अपने सामने, वो किताब रखते हैं। और जिस रिक्कत से वो, जिस यानी गम अंगेज़ अंदाज से वो तकरीर करते हैं, वो उनके लिए बहुत पुरअसर होती है। लेकिन पूरी दुनिया में आज़ादारी एक है। हम अरबी ज़बान अगर नहीं भी जानते हैं तो जिस तासुर से वो बयान कर रहे हैं वो हम पे असर अंदाज होती है और हमारे आंसू निकलते हैं। ये सबसे बड़ा जो पैगाम है आज़ादारी का कि मरकज़ एक है, उसके अंदाज मुख्तलिफ हैं अपने अपने इलाक़े। अब हैदराबाद में आप जाएं, आपको सर इसी बात से हम थोड़ा इसी को यहीं कंटिन्यू करेंगे, इसी मरकज़ पे। जी। और हम लेते हैं ब्रेक। नाज़रीन नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी मोटी था अचूं। जी नाज़रीन, साई खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं ऐं ॻाल्हि उहे आज़ादारी जे मरकज़ ते हले पई। सर हम मरकज़ पे आते हैं, अभी पहले एक कलाम सुन लेते हैं नक्शबंदी साहब से। शौकत अली नक्शबंदी साहब खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं, पोइ वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी बिस्मिल्लाह कीजिए। पंजाबी का बहुत प्यारा कलाम। ओ आ जावन मेरे बेड़े ए हो मंगदा दुआ बैठा। ओ आ जावन मेरे बेड़े ए हो मंगदा दुआ बैठा। ओ आ जावन मेरे बेड़े हो मंगदा दुआ बैठा। ओ ना लंघना ऐसे रस्ते तायों घर नू सजा बैठा। ओ ना लंघना ऐसे रस्ते तायों घर नू सजा बैठा। ए नाना वेख लो के नवासे दी सखावत नू। ए नाना वेख लो के नवासे दी सखावत नू। तुसी अकबर दा पुछ दे हो, मैं असगर भी लुटा बैठा। तुसी अकबर दा पुछ दे हो, मैं असगर भी लुटा बैठा। तुसी अकबर दा पुछ दे हो, मैं असगर भी लुटा बैठा। और बहुत ही खूबसूरत शेर। कबर ते हशर विच हाकिम मैनू कुदसी पे लब देने। कबर ते हशर विच हाकिम मैनू कुदसी पे लब देने। नबी दी नात इक वारी इनानू भी सुना
नबी दी नात एक बारी इन्हां नूं वी सुना बैठा ओ आ जावन मेरे वेड़े एहो मंगदा दुआ बैठा। जी आगा साहब, आपसे बातचीत हो रही थी ब्रेक पे जाने से पहले हमारी, तो आपने जिक्र किया कि अरबी जो हैं वो पढ़ते हैं देख के और उनका एक अपना अंदाज़ होता है, और उसी मरकज़ पे आप आ रहे थे तो हम आपकी कत्ता कलामी करके चले गए ब्रेक पे, बातचीत वहीं से शुरू करते हैं। देखिए, हर कौम का एक अपना मिजाज होता है, हर कौम का एक अपना रंग होता है, और मैंने जैसा मरकज़ियत की बात की तो मरकज़ तो इस वाक़े से जो अहले बैत अथार और वाक़े करबला, ये इराक़ और सऊदी अरब, परवरिश सऊदी, अब आजकल हम सऊदी अरब कहते हैं अरब, वहाँ पे कुछ मखसूस इलाक़े हैं कि जहाँ पे अज़ादारी बहुत एहतमाम से बपा की जाती है, और उनके अपने एक अंदाज़ हैं। मिसाल के तौर पे वो उनके मातम का अंदाज़, जैसे मौलाना मोहतरम ने फरमाया कि वो मुख्तलिफ होता है हमसे, लेकिन मरकज़ियत क्या है इसमें? अंदाज़ मुख्तलिफ है लेकिन हाथ सीने पे जाता है। वाह, सही, हाथ सीने पे ही जाता है। ईरान में भी मातम होता है, उनका अंदाज़ हमसे मुख्तलिफ है, लेकिन उनका अंदाज़ हैदराबाद, दक्कन और ईरान का मिलता जुलता है, लेकिन दोनों के हाथ सीने पे ही जाते हैं। सीने पे जाने का मकसद क्या है, यानी ये है क्या? देखिए, हम अगर यहाँ से आज़ादारी का आगाज़ करें और हम नेशनल पार्क से जुलूस बरामद होता है, मैं मिसाल कराची की कायम कर रहा हूँ, और ईरानियान हम चले जाएं खामोश, ये क्या है? ना कुछ अपना मुद्दा बयान कर रहे हैं, ना वजह बयान कर रहे हैं, ये खाली चुपचाप क्यों चले जा रहे हैं? सही। हमें असल में मकसद बयान करना है, अपने सीने पे हाथ मार के उनकी तवज्जो को अपनी तरफ मबजूल करके फिर हमें नोहा सुनाना है, फिर हमें मरसिया सुनाना है कि असल वाक़या हुआ क्या था और यजीद चाहता क्या था। ये मरकज़ियत है कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने जो इतनी बड़ी कुर्बानी दी, ये रिवायत आपको हिंद में भी मिलेगी। बरहमन हिंदू हैं जो आज़ादारी, बाकायदा आज़ादारी करते हैं, ताज़िए सजाते हैं, तो ये मरकज़ियत है जो ताज़िए हमारे सजाए जाते हैं। अब इसमें एक और जो अहम बात है वो ये है कि मरकज़ एक होता है। हमने ये कॉन्सेप्ट कहाँ से लिया है? हमने ये कॉन्सेप्ट लिया है करबला से। करबला है इराक़ में, कराची में, पाकिस्तान में, सिंध में कहीं ये वाक़या रूनुमा नहीं हुआ। ये कॉन्सेप्ट हमने लिया करबला से। अब हमारी तारीख़ हिंदुस्तान की जो है उसमें एक बहुत बड़ा नाम है दिलदार अली गुफरान माब साहब का अलैहि रहमा। वो हिंदुस्तान से इराक़ सफ़र किया, वहाँ उन्होंने तालीम हासिल की, इज्तिहाद किया, और वहाँ से वो बहुत सारी चीज़ें अपने साथ लेकर आए, क्योंकि वो ज़माना आसान सफ़र का नहीं था। उन्हीं ने आके बहुत सारी चीज़ें मुतारिफ़ कराई जिसको आगे हमने बढ़ाया। अब इसमें इर्तिक़ा, देखिए हर चीज़ में इर्तिक़ा वो चीज़ है कि जिसमें मज़बत तब्दीली हो, मनफी ना हो। हमारी आज़ादारी की रूह वही रहे और उसमें हम तब्दीली कर लें। मिसाल के तौर पे हमारे यहाँ 2 सबीलें सजाई जाती हैं मुहर्रम में। हमें फ़ख्र है इस बात पे कि हमारे जो बिरादरान अहले सुन्नत हैं वो लाल रंग के कपड़े की सबील सजाते हैं, और हमारे अहले तशय्युअ हज़रात काले रंग की कपड़े की सबील सजाते हैं। सही। मरकज़ियत क्या है? दोनों जगह शरबत और पानी मिल रहा है। मरकज़ियत ये है, काला रंग और लाल रंग मकसद नहीं है। मरकज़ियत और मकसद ये है कि प्यासे को पानी पिलाना।
प्यासा अगर पानी उसको मिल जाता है तो हम कहते हैं प्यास अलल हुसैन, वो कहता है शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अल्फाज दोनों एक ही हैं। सही। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने प्यास पे शुक्र किया था, हमने प्यास बुझा के शुक्र अदा किया। वाह। तो ये मरकजियत है। सऊदी अरब में भी पानी पिलाते हैं, ईरान में भी पानी पिलाते हैं, अब ईरान में खाना भी खिलाते हैं, यहाँ भी खाना खिलाते हैं। लेकिन मकसद क्या होता है कि वो बच्चे की प्यास, वो ख़वातीन का भूखा रहना। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने भूख में शहादत पेश की हज़रत अली अकबर की। अब इसमें एक फ़लसफ़ा, क़िबला आपकी इजाज़त हो, बिल्कुल बिल्कुल। देखिए एक मैदान जंग है और उसमें एक शख्स अपने पूरे ख़ानदान को लेके जाता है। उस ख़ानदान को लेके जाने का इसके पीछे फ़लसफ़ा क्या है, मकसद क्या है? सही। इमाम हुसैन अलैहिस्सलाम अपने मदीने के जवानों को इकट्ठा करते और वो चले जाते। ये वाक़या हम तक आता ही नहीं। देखें, आज आप टीवी चैनल पे सही। किसी भी टॉक शो में कुछ बात करें, मैं वो अपने अल्फाज में बयान करूं, उसमें तब्दीली ज़रूर होगी। सही। कुछ ना कुछ तब्दीली ज़रूर होगी। हाँ। लेकिन वाक़या करबला हम तक बेऐन ही क्यों पहुंचा, ये बहुत बड़ी कुर्बानी है जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा की। और अगर इमाम हुसैन अलैहिस्सलाम अपने खानवादे की कुर्बानी ना पेश करते तो ये वाक़या दब इसलिए जाता कि मर्द थे, एक झगड़ा हुआ, ख़त्म हो गया, वहीं पर बात गई आई। लेकिन 6 महीने के बच्चे को हज़रत अब्बास का क्या सिन था, हज़रत अली अकबर का क्या सिन था, जनाब सकीना की प्यास, वो अपनी मशकीज़ा पेश कर रही हैं। ये अरब कल्चर में है ना। अब यहाँ पर एक सवाल ये पैदा होता है कि अगर ये कुर्बानी हम तक ना पहुँचती तो आज हम क्या कहते? सही। क्या हम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुन रसूलुल्लाह कह सकते थे? नहीं कह पाते, क्योंकि वो तो यजीद मिटाना ही इसको चाहता था, जिसको कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने जिंदा कर दिया। तो ये है मरकजियत। ईरान भी यही तसव्वुर रखता है, इराक़ भी यही तसव्वुर रखता है, हत्ता के सऊदी अरब भी यही कॉन्सेप्ट है। हमारे यहाँ भी यही कॉन्सेप्ट है सिंध में। अब पंजाब से, आप मरकजियत की बात कर रहा हूँ, सही। पंजाब से एक लफ्ज़ आया लंगर का। लंगर, हम लंगर नहीं इस्तेमाल करते, यानी जो उर्दू बोलने वाले लोग हैं, हम नज़र का लफ्ज़ इस्तेमाल करते हैं, तबर्रुक कहते हैं, न्याज किसी हद तक कह सकते हैं, लेकिन हम लंगर नहीं कहते। सही। अच्छा, इसके ऊपर भी एक एतराज़ आता है कि भाई आप नज़र करते हैं इमाम हुसैन अलैहिस्सलाम के नाम की, आइम्मा अताहार की, शुहदाए करबला की, वो तो आप खुद ही खा लेते हैं। सही। तो आपने तो नज़र उनके नाम की दी। तो देखें, इसमें एक बहुत सादा सा एक मंतिक है कि अगर आपको सऊदी अरब से पाकिस्तान पैसे भेजना है तो आप वहाँ पे रियाल देंगे, तो पाकिस्तान में मौलाना मोहतरम को क्या वही रियाल मिलेंगे? इनको पाकिस्तानी करेंसी मिलेगी ना, उसके बराबर की। हमने यहाँ पे नज़र दी, हमने खुद खाई। क्या वो जिसने हवाला किया वो शख्स बहुत इंसाफ पसंद है कि उसने वहाँ से रियाल लेके इनको पाकिस्तानी रुपए दे दिए, और आप परवरदिगारे आलम को इतना गैर मुंसिफ समझ रहे हैं कि हमने उनके नाम की नज़र की और वो जन्नत की ग़िज़ा उनको नहीं पहुंचेगी। नहीं। तो वहां पे जिसको पहुंची वो सवाल करेगा कि भाई कल तो ये ग़िज़ा थी, आज ये क्यों आई? और सबसे बेहतरीन अमल ये है, सबसे बेहतरीन अमल ये, आज ये क्यों आई? तो उनको बताया जाएगा कि मौलाना सज्जाद शब्बीर साहब ने आपके नाम की नज़र की थी, वो आपकी खिदमत में हम पेश कर रहे हैं। सही। मरकजियत क्या है? मरकजियत यही है। मरकजियत यही है कि हम वो अमल करें, और इसमें इर्तिका का जहाँ तक सवाल है, वक्त के साथ तब्दीली होती रहती है, लेकिन इर्तिका हो मस्बत तब्दीली, वो चीज़ ना हो जो हमारी शरीयत से टकराए या हमारी फ़िक़्ह की मनाफी हो या हमारे अक़ीदे पर ज़र्ब लगे।
बस वो चीज़ ना हो। तब्दीली हो बहुत अच्छा है, मस्बत तब्दीली हो, आने वाली नस्ल उसको अपने लिहाज से तब्दील करे। ये हर सिर्फ इसी मौजू के ऊपर नहीं, ये हर मौजू में मेयार तालीम ले लें, उसमें भी तब्दीली हुई है, मस्बत तब्दीली होना बिल्कुल। चाहिए। इसी तरीके से अज़ादारी है, उसमें तब्दीली ज़रूर हो लेकिन मस्बत हो, मस्बत। मरकज़ियत कायम रहे। तमामु ज़बरदस्त आगा तालिब साहब चयो त मक़सदु जेको आहे न मरकज़ियत आहे उहो क़ाइमु रहणु घुरिजे। शिकलूं चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, माण्हुनि जे कल्चर जे हिसाब सां, माण्हुनि जी ॿोली जे हिसाब सां हलूं था। नाज़रीन नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी मोटी था अचूं। जी नाज़रीन, साई खां पोइ मोटी आया आहियूं ऐं जेको आहे सो इमाम वक़्तु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी नज़र हिकिड़ो कलाम कंदासीं, उनखां पोइ वरी ॻाल्हि ॿोल अॻिते हलाईंदासीं। नक्शबंदी साहब पाण खे ॿुधाईंदा, बिस्मिल्लाह कीजिए। तेरे कुर्बान है इस्लाम बचाने वाले, तेरे कुर्बान है इस्लाम बचाने वाले, तेरे कुर्बान है इस्लाम बचाने वाले, हक की खातिर सभी सदमात उठाने वाले, हक की खातिर सभी सदमात उठाने वाले। और अली अकबर तेरी तस्वीर है नाना जैसी, अली अकबर तेरी तस्वीर है नाना जैसी, याद रखना तू मेरी जान है जाने वाले, याद रखना तू मेरी जान है जाने वाले। और बहुत ही खूबसूरत शेर है। पूछा बीबी ने बताए कि ये लेटेगी कहाँ, पूछा बीबी ने बताए कि ये लेटेगी कहाँ, अपने सीने पे सकीना को सुलाने वाले, अपने सीने पे सकीना को सुलाने वाले, हक की खातिर सभी सदमात उठाने वाले। और कोई आया है ना आएगा कोई तेरी मिसल, कोई आया है ना आएगा कोई तेरी मिसल, नो के नेज़ा पे कुरान सुनाने वाले, नो के नेज़ा पे कुरान सुनाने वाले, नो के नेज़ा पे कुरान सुनाने वाले। और हासिल कलाम है, कट तो जाते हैं मगर दीन को बचा लेते
कट तो जाते हैं मगर दीन को बचा लेते हैं, ऐसे होते हैं मुहम्मद के घराने वाले, ऐसे होते हैं मुहम्मद के घराने वाले। तेरे कुर्बान ऐ इस्लाम बचाने वाले, हक की खातिर सभी सदमात उठाने वाले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब। जी नाज़रीन, ॻाल्हि ॿोल हुतां ई शुरू कंदासीं जितां छॾीसीं। आगा साहब ॿुधाइनि पिया का ॻाल्हि, ऐं उतां ई ॻाल्हि शुरू कंदासीं। जी आगा साहब, आप बात कर रहे थे, जो मैंने आपको मुनक़ता करके जो है ना ब्रेक पे चली गई और फिर वहीं से गुफ्तगू शुरू कर। मैंने अभी अपनी जो गुफ्तगू थी उसमें एक बात कही जिसकी मैं वजाहत कर दूं कि हमें एक लफ्ज़ मिला लंगर का, वो हम उसको नज़र कहते हैं। तो देखें, मुझे लंगर पे एतराज़ नहीं है। हर ज़बान की अज़ादारी में अपनी एक लुग़त है, वो लंगर कहते हैं, हम उसको नज़र या नियाज या तबर्रुक कहते हैं। तो इसका ये मकसद नहीं है, लेकिन उसमें भी मरकज़ियत क्या है कि लंगर में भी वो खाना खिलाते हैं, एक भूखे का पेट भरते हैं। नज़र होती है, तबर्रुक बढ़ता है, उसमें भी एक भूखे को प्यास, उसकी भूख मिटाई जाती है, उसकी प्यास। अब अगर हम ये मवाजना करें कि हमारी रिवायात, हमारी जो तरक्की पसंदी किस तरफ जा रही है, तो ये मैं बहुत एतमाद के साथ कह सकता हूँ कि हमारी तरक्की और हमारी रिवायात जो हैं वो मज़बत सिमत में हैं। अगर उसमें कुछ मनफी चीज़ें भी हैं तो वो खुद ब खुद निकल जाएंगी। वो निकल जाएंगी। वो क्यों निकल जाएंगी? वो इसलिए निकल जाएंगी कि वो जो एक आध चीज़ ऐसी है वो फ़लसफ़े शहादत के ख़िलाफ़ है। सही। जो चीज़ भी हमारे अक़ीदे से और फ़लसफ़े शहादत से आके तसादुम होगा वो खुद ब खुद ख़त्म हो जाएगी। सही। हम देखिए, अज़ादारी का आगाज़ हम सऊदी अरब से, हम इराक़ से, या हम सिंध से या पाकिस्तान हिजरत करने वाले तबके से वो क्यों लें? हम इसको हज़रत आदम से क्यों नहीं लेते? हज़रत आदम के दो बेटे, एक बेटे ने दूसरे बेटे को मारा, वहाँ पे हज़रत आदम ने आंसू बहाए। आंसू बहाना किस चीज़ की निशानी है? जब इंसान का दिल दुखता है जी, जब इंसान को अंदर से कर्ब होता है तो उसके आंसू जारी होते हैं। वो आंसू जारी होने का मकसद क्या है? यही आज़ादारी है। हम आंसू बहा के अपने इखलास का, अपनी मोहब्बत का इजहार शुहदाए करबला से करते हैं। सही सही, बहुत खूब। अच्छा, तहां अचूदा अल्लामा सज्जाद साहब, ॻाल्हि तव्हां अॻ में बि कई हुई पंहिंजी ॻाल्हि ॿोल में त 100 साल तक़रीबन रोहिड़ी वारी जेका निकिरंदी आहे उन ते ज़ियारत ते तक़रीबन ओतिरा थी विया आहिनि। त इहो इन जो पोयां जेको की को वाक़ियो आहे जॾहिं खां माना रोहिड़ी ते उन्हनि बाक़ाइदा ओड़ो ठाहियो, उन्हनि जी तशबीह ठाही, त इन हवाले सां कुझु वज़ाहत फरमाइजो। जीअं त आगा तालिब साहब इंतिहाई बहितरीन अंदाज़ में आज़ादारी ते गुफ्तगू कई, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जीअं तव्हां रोहिड़ी जी ॻाल्हि कयो था त जेतिरी बि आज़ादारी असां वटि आहे उन जे पोयों का न का तारीख़ ज़रूरु आहे। काई बि आज़ादारी अहिड़ी न आहे जंहिंजी तारीख़ न हुजे। ऐं मां इहो बि तव्हांजे धरती चैनल जे तवसु सां चवंदुमि त अॼु ताईं चाहे उहो सिंध हुजे, चाहे उहो कोई सूबो हुजे, चाहे मुल्क हुजे, जेकॾहिं आज़ादारीअ खे ज़िंदा रखियो आहे त उहो शाइरनि जो कमाल आहे त उन्हनि आज़ादारीअ खे ज़िंदा रखियो आहे।
छो त ॾिसो त जीअं साईं जन फरमायो त जनाब आदम रुनो, ईअं जनाब नूह एतिरो रुनो जो उनजे नाले सां नोहो अॼु जेको कुझु पढ़ूं सही, था असां। बिल्कुलु। ऐं नोहे में कमाल आहे शाइरीअ जो त हिकिड़े ॾींहं में वाक़ियो थिए थो सुबुह खां वठी ऐं शाम ताईं। इमाम हुसैन जी शहादत सुबुह जी निमाज़ खां पोइ शुरू थिए थी ऐं शाम ताईं इहा शहादत ख़तमु थी वञे। पर उन हिकिड़े ॾींहं जे वाक़े खे एतिरो अरसो गुज़री वियो आहे त अञा ताईं शाइर वटि लफ़्ज़ न खुटिया, सही, शाइर वटि तख़युरात न खुटिया, शाइर वटि नूहे लिखण जो अंदाज़ न तब्दील थियो। त इन जो मक़सदु इहो आहे त हीअ आज़ादारी हिकिड़ो मौजज़ो आहे त 1400 सालनि खां शाइर लिखंदो थो रहे ऐं हर साल वाक़े करबला खे नए अंदाज़ में पेश थो करे। सही, ऐं वाक़े करबला उअं ई ज़िंदा रहे थो। इहो सिर्फ़ु हाणे जे ज़माने में न आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे ज़माने में दैबल नामी शख़्स शाइर हुयो जी, जेको मरसिया ख़ानी करे इमाम खे ॿुधाईंदो हुयो सही, ऐं इमाम गिरियो फरमाईंदा हुया। पर असां वटि आज़ादारीअ खे ज़िंदा करण में जेको कमाल आहे उहो शाइरनि जो आहे। थींदी बि आज़ादारी कंहिं ज़माने में जीअं आग़ा साहब पहिरियों फरमायो त अंदाज़ बि हुयो, शाइरी जे अंदाज़ में वाक़े करबला खे बयानु कयो वेंदो हो। सही, ऐं उहा तारीख़ अञा ताईं जीअं तव्हां मां हिन साईं चयो त साबित अली शाह जे नुंहंनि खे उन जे मरसियनि खे ते जेकॾहिं सिंधी समाज में कमु थिए त अञा वेझड़ाई थींदी करबला खे सम्झण में। सही, जीअं सुर के डारे में शाह साहब खे तव्हां जॾहिं सॼो तव्हां सुर के डारे खे पढ़ंदव त तव्हांखे इहो महसूसु थींदो त शाह साहब बि वाक़े करबला खे पाण ॾिसे थो। हा, यानी सुर के डारे जो कमाल इहो आहे त शाइर उनखे चइबो आहे त वाक़े खां पोइ पंहिंजे तक़युरात जी दुनिया में सोचे थो, लफ़्ज़नि जो इंतिख़ाब थो करे, लफ़्ज़नि जो इंतिख़ाब करे वरी रब्त तहरीर में थो आणे। मगर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरकार जो कमाल इहो आहे वाह 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 त जॾहिं सुर केॾारे में पाण फरमाइनि था जेके बि बैत तव्हां ॿुधो तव्हांखे इहो महसूसु थींदो त साईं लतीफ़ सरकार जेको आहे पाण बीठो आहे ऐं वाक़े करबला खे ॾिसंदो थो वञे ऐं बैत लिखंदो थो वञे। माना ईअं महसूसु थिए थो त पाण ॼण बीठा आहिनि ऐं वाक़े करबला थिए थो। बिल्कुलु, हाणे तव्हां जेकी ॻाल्हि कई त रोड़ीअ जी जेकी सेज निकिरे थी, ईअं ई रोड़ीअ जी हिकिड़ी तारीख़ आहे जेको ॿुधाइनि था त हिकिड़ी कुराड़ी हुई, उहा न वञी सघी ऐं करबला ऐं उन ख़्वाब में ॾिठो त हीअ सेज पई आहे ऐं हिते ई तूं करबला खे ठाहे। जीअं तैमूर लंघ न पहुची सघियो ऐं रुनो हुयो त हुन करबला जो इहो ताज़ियो ठाहियो, ईअं ई हुनखे क़ाइमु कयो ऐं क़ाइमु कंदे 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 वधंदो। ईअं ई इलाही मिसालूं सिंध में, मां सिंध जी ॻाल्हि थो कयां त इलाही मिसालूं अहिड़ियूं मौजूदु आहिनि। जीअं साईं चयो त जॾहिं कलंदर शाहबाद आयो त पाण संदसि अलम हुयो। तव्हां जॾहिं हितां निकिरंदव पंहिंजो कराचीअ मां त नेशनल हाईवे तां तव्हां जॾहिं वेंदव त हर ॻोठ में हर करीअ में तव्हांखे अलम ज़रूरु नज़र ईंदो। बिल्कुलु, यानी जेसि ताईं सिंध जी हद आहे तव्हांखे अलम ई अलम नज़र ईंदा। बिल्कुलु, यानी इन खां वॾी फतह इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी कहिड़ी आहे। ऐं सिंधियुनि जो इश्क़ु इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां, चाहे उहो शिया मसलक जो हुजे, चाहे उहो सुन्नी मसलक जो हुजे, चाहे कंहिं बि मसलक जो हुजे, उहो अलम हणी इहो इज़हार कंदो आहे त असां इमाम हुसैन खे चाहियूं था। बाक़ी अंदाज़ जेको आहे आज़ादारीअ जो उहो भली जंहिंजो जेको बि आहे, जेतिरो जंहिंजो इश्क़ु आहे इमाम हुसैन सां, उहो उन अंदाज़ में इमाम हुसैन खे ख़िराज तहसीन पेश करे थो। पर सिंध खे ख़ुसूसी दुआ थियल आहे
जीअं मूं तव्हांखे पहिरियों इंट्रो खां पोइ मां अर्ज़ु कयो त इमाम ज़ैनुल आबिदीन जी हिकिड़ी घरवारी सिंधी हुई। जी जॾहिं तव्हां तारीख़ खे पढ़ंदव त इमाम ज़ैनुल आबिदीन जी हिकिड़ी घरवारी सिंधी सिंधियाणी ॻाल्हाईंदा हुई। जी जी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे शागिर्दनि में 3 हिंदू हुया जेके सिंध मां साईं जन सां पढ़ण विया हुया। सही माना उहे शागिर्द हुया इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जा। माना सिंध में सिंध जी तारीख़ में तव्हांखे ॾिसंदव त अहल बैत जो इश्क, अहल बैत जी मोहब्बत, ही सिंध धरती आहे ई अहल बैत जी धरती। बिल्कुलु यानी सिंध धरतीअ जो जॾहिं तव्हां नालो ईंदो आहे त ही धरती ठही ई अहल बैत जी मोहब्बत में आहे। जी ऐं इन जो इश्क, इन जी मोहब्बत जो अंदाज़ तव्हां ॾिसंदव त हीअ 10 ॾींहं जेके आहिनि, न को कंहिंजो मसलक, न कंहिंजी क़ौम, न कंहिंजो कबीलो, बिल्कुलु हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में। मां हैरान थियुमि त जॾहिं मूं ॾिठो त पंहिंजो उमरकोट में दीवान वञनि पिया वाणिया ऐं ताज़ियो हुननि जे कुलनि ते हुयो ऐं मातम कंदा वञनि पिया। उन्हनि जो त मसलक न हुयो न, मां ॾिसो वो त गैर पुछियोमांनि त मुस्लिम बाबा हे आहिनि। केरु आहिनि? त चयूं हे वाणिया आहिनि जेके पंहिंजो मातम कंदा। मां चयो मातम बि कनि था, बिल्कुलु ताज़ो बि खणनि था। त मां हिकिड़े दीवान खे रोकियो, हुननि जो जेको वॾो हुयो, जी जी त हुननि चयो त जीअं असां इहो को 5-8 सालनि को नथा कयूं, असांजी तारीख़ 100 साल खां बि मथे आहे। जी आहे सही। त जॾहिं सिंध जी धरतीअ जो दीवान मातम थो करे, दीवान ऐं ताज़ियो थो खणे, त असां वटि त मोहब्बत ऐं प्यार ई प्यार आहे। बिल्कुलु बेशक। ऐं अज़ादारी जो तरीक़ो भले मुख़्तलिफ़ हुजे, पंहिंजे ॾिसो न त असां वटि मातम करण जा जीअं साईं फरमायो त अंदाज़ ॿिया आहिनि, सिंधी कल्चर में कुझु अंदाज़ ॿिया आहिनि, सिंधी नोहे पढ़ण जो कुझु अंदाज़ ॿियो आहे, उर्दू पढ़ण जो साईं इन ते जेको आहे सो इन खे वरी कंटिन्यू कयूं था, पाण मजबूरी आहे साईं बि वठणी हूंदी आहे, पर वाकई में इन करे त पंहिंजा सूफ़ी शाइर चई विया न त इन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। त जेको आहे सो सम्झूं था इन इश्क जे अंदाज़ खे। नाज़रीन नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी मोटी था अचूं। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल थिए पई अलामा सजाद साहिब सां। त उन्हनि इहो ई ॿुधायो त इहे इश्क जा अंदाज़ आहिनि सिंध में रहंदड़ जेकी दीवान आहिनि जिन जो तालुक़ु इस्लाम सां कोन्हे, उहो बि जॾहिं जेको आहे सो हुसैन जे लाइ जुलूस कढंदा आहिनि ऐं मातम कंदा आहिनि ऐं अज़ादारी कंदा आहिनि, त पोइ इहो इश्क जेको आहे ॾींहुं ब ॾींहुं वधी रहियो आहे। इन करे सूफ़ी चई विया आहिनि त सूफ़ी जे सोज़ साज़ खे सम्झणु ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे वाक़ई में सम्झणु तमामु घणो ॾुखियो आहे। इहो जंहिंखे लॻंदो, जंहिंजे दिलि में हूंदी, उहो ई सम्झी सघे थो, पोइ भले खणी उहो मुस्लमान हुजे या ग़ैर मुस्लिम हुजे। पाण हिकिड़ो सुहिणो कलाम ॿुधूं था नक्शबंदी साहिब खां, उनखां पोइ अॻिते हलंदासीं। नबी आसरा, नबी आसरा ए कुल जहान दा, नबी आसरा ए कुल जहान दा, ते नाल आसरा ए मां हुसैन दी, नबी आसरा ए कुल जहान दा, नबी आसरा ए कुल जहान दा, ते नाल आसरा ए मां हुसैन दी, खतीजा आमिना ते हवा आसिया, खतीजा आमिना ते हवा आसिया, इना दी पेशवा ए मां हुसैन दी, खतीजा आमिना ते हवा आसिया, इना दी पेशवा ए मां हुसैन दी, नबी आसरा। मरियम भी जानदी जिन्नू रब चावदा है, जिबरील भी जिस दे बूए बिना पुछिया ना आवे, खातून कोई एहो जई सैन दी किवें हम
सर बने जिदे कदमां उते रखे हुसैन सर जिदे कदमां उते रखे हुसैन सर ओ साहिबे हया ए मां हुसैन दी जिदे कदमां उते रखे हुसैन सर ओ साहिबे हया ए मां हुसैन दी नबी आसरा शास्त ज़हरा दलाले अपनी मां दी वजह तू दीने पना बेमिसाले अपनी मां दी वजह तू पुछते सही शान मेरे जे खाकी बंदियां कोलूं एजाज़े मुर्तज़ा एजाज़े मुर्तज़ा हिजाबे मुस्तफ़ा एजाज़े मुर्तज़ा हिजाबे मुस्तफ़ा ओ फ़ख्रे अंबिया ए मां हुसैन दी एजाज़े मुर्तज़ा हिजाबे मुस्तफ़ा एजाज़े मुर्तज़ा हिजाबे मुस्तफ़ा ओ फ़ख्रे अंबिया ए मां हुसैन दी नबी आसरा ए कुल जहान दा ते नाल आसरा ए मां हुसैन दी खतीजा आमिना ते हवा आसिया खतीजा आमिना ते हवा आसिया इना दी पेशवा ए मां हुसैन दी नबी आसरा। सो ॻाल्हि ॿोल जेका जितां खुटी उतां ही शुरू कंदासीं, पर उन खां अॻु में मां चाहींदसि त आगा तालिब साहब आप ज शाह साहब का जिक्र बीच में होता, फिर हम आते हैं जेकी साईं सिंध में जेकी सादात आया उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, पर शाह साईं जो जिक्र थियो त आगा साहब खां बि कुझु जेको आहे सो ऐं इहो ई साॻी मंज़रकशी जीअं शायरी में शाह साहब ने जैसे वो वहाँ मौजूद थे, उर्दू ज़बान में किस शायर ने हमें मैं अपनी गुफ्तगू दोबारा वहाँ से शुरू करूँगा कि जैसा मौलाना मोहतरम ने ये फरमाया कि आप नेशनल हाईवे से सुपर हाईवे से निकलें तो आपको हर जगह अलम दिखाई देंगे। तो ये एक यानी हकीकत है कि हम खुश नसीब हैं कि हम सिंध में रहते हैं, कराची भी सिंध का हिस्सा है। एक लफ्ज़ सिंधी में पिड़ का लफ्ज़ इस्तेमाल होता है, पिड़, वो बाकायदा यानी तालपुरों के ज़माने में, कल्होड़ों के ज़माने में, खैरपुर के मीर के ज़माने में बाकायदा पिड़ की ज़मीन, पिड़ जो ज़मीन बाकायदा अलॉट होती थी कि वहाँ पे अलम नस्ब किए जाते थे और वहाँ पे आज़ादारी होती थी। तो ये तो हमारी तारीख है। शाह साहब ने कहा भी है करबला जे पिड़ में खैमा खोड़ा। जी 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 बिल्कुल, जी बिल्कुल। तो ये बड़ा अहम चीज़ है कि पिड़ की ज़मीन बाकायदा दी जाती थी कि आप यहाँ पे अलम लगाएं। अब जैसा कि मौलाना मोहतरम ने फरमाया कि मंजरकशी शायरी में, तो हमारे पास दो शायर हैं, उससे पहले भी शायरी होती चली आई है, लेकिन हमारे पास दो शायर हैं कि जिन्होंने मरसिए की ज़बान को उरूज पे पहुंचा दिया। पहले मीर बाबर अली अनीस अलैहि रहमा और मिर्ज़ा दबीर, मिर्ज़ा सलामत अली दबीर। मिर्ज़ा सलामत अली दबीर और मिर्ज़ा मीर अनीस, उन्हीं ने इस अंदाज से मरसिया कहा कि मिसाल, मैं एक मिसाल देता हूँ कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में पहुँचे और उन्हीं ने वहाँ पूछा कि इस ज़मीन को क्या कहते हैं। किसी ने कहा नैनवा कहते हैं, किसी ने कहा गादरिया कहते हैं, एक तरफ से आवाज़ आई इसको करबो बला भी कहते हैं। करबो बला। उन्हीं ने कहा बस अब यहीं क़याम करो, हम यहीं रहेंगे। अब उस काफ़िले के सालार जिनके हाथ में के अलम है वो है हज़रत अब्बास अलमदार अलैहिस्सलाम। उनसे इमाम हुसैन अलैहिस्सलाम कहते हैं कि अब्बास तुम देखो कि ख़याम कहाँ नस्ब किए जाएंगे। तो उन्हीं ने फिर कहा कि अच्छा ज़ैनब से पूछो
जहाँ ज़ैनब कहें वहाँ क़याम बपा करो। तय ये हुआ कि पानी की तराई के साथ ख़याम नस्ब किए जाएंगे। सही। और यजीद का एक सरदार आता है और वो कहता है आप यहाँ से खेमे हटाइए। जी। ज़ैनब ने कहा कि भैया अगर मुझे चाहते हो जंग की तरफ ना जाओ, खेमे हटा लो। खुश्की की तरफ चले गए। अब वहाँ पे जो मंजर कशी मीर अनीस कर रहे हैं कि वो सुबह फजर की नमाज के लिए उन्होंने कहा उठो, सब ने अपनी दाढ़ियों में कंघी की, इत्र लगाए, इत्र जुबात व इत्र से, और सब इमाम हुसैन अलैहिस्सलाम के पीछे खड़े होकर नमाज पढ़ते हैं। सही। और उसके बाद हज़रत अली अकबर अलैहिस्सलाम अजान देते हैं। अल्लाह अकबर। तो वो जनाब ज़ैनब ने हज़रत अली अकबर को पाला और कहते हैं लोगों अज़ा सुनो मेरे यूसुफ जमाल की। अब यूसुफ जमाल का जो लफ्ज़ है ना, यहाँ पे ये पूरी एक मंजर कशी कर रहा है कि किस कदर खूबसूरत और उनकी शबाहत भी रसूल खुदा से मिलती हुई थी। सही। तो हम मरसिए को जो लेते हैं वो हम लेते हैं रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से, फिर जनाब अमीर से यानी हज़रत अली अलैहिस्सलाम से, और उसके बाद उनकी नस्ल में शुहदाए करबला तक उसको हम लेकर आते हैं। इसी तरीके से मिर्ज़ा दबीर का देखिए कि यानी वो मंजर कशी करते हैं कि जनाब उनका वो शेर, उनका वो मरसिया है कि किस शेर की आमद है कि रन कांप रहा है। 2 मिसरे में अब किस शेर की आमद है कि रन कांप रहा है, उसमें उन्होंने पूरा एक मंजर दिखा दिया कि हजरत अब्बास आ रहे हैं तो क्या तहलुका मच गया है। सही। मैंने तहलुका इसलिए इस्तेमाल किया कि आमतौर से लोग तहलका कहते हैं, लफ्ज़ सही तहलुका है। तहरुका है। तो और उसके बाद वो कहते हैं कि रुस्तम का बदन जेर कफन कांप रहा है। अब ये लफ्ज़ आपने और करेक्ट किया, बपा आपने बोला, जबकि हम बरपा बोलते हैं उसको। नहीं, बपा की बपा है। जी हाँ। तो ये अब वो कहते हैं रुस्तम का बदन जेर कफन कांप रहा है। अब रुस्तम जो है वो फिरदौसी के शाहनामे का एक किरदार है, बहुत ताकतवर और बहुत, तो यानी वो भी इस्तियारा उन्होंने वहाँ बांधा कि वो भी उनकी आमद से कांप रहा है। तो वो बिल्कुल ऐसे लगता है कि जैसे वो एक मंजर कशी है। बल्कि हमारे एक बुज़ुर्ग दोस्त थे मरहूम, वो गुजराती ज़बान बोलते थे और वो ये कहते थे कि मेरे को ऐसा लगता है कि अनीस जो है वो करबला में मौजूद था, अपने लहजे में। तो बिल्कुल ऐसी मंजर कशी है। अच्छा, अब ये नहीं कहा जा सकता कि यही हुआ होगा, लेकिन ये करीने कयास है कि यही हुआ होगा। सही। ये करीने कयास है कि यही हुआ होगा। और अगर मेरी गुफ्तगू अब तमाम होगी और आप मौलाना मोहतरम की तरफ जाएंगी तो मैं बस अपनी गुफ्तगू को यहाँ पे तमाम करूँगा कि जोश के इस शेर के साथ कि मंजूर है खुदा को तो पहुँचूँगा रोज़े हश्र, चेहरे पर खाक मल के दरे तुराम की। अल्लाह सुभान, बहुत खूब जी। सर तव्हां अचूं था, ॻाल्हि ॿोल उहा ई पंहिंजी जिते हले पई, त तव्हां चयो इहो इश्क आहे त सिंध में मौजूदु ब्राह्मण बि जेकी आहिनि से ॾिठो वञे त उन्हनि जो हिकिड़ो जी उन्हनि जी हिस्ट्री उन्हनि खे ॿुधाए थी त उहो केतिरा उन्हनि में तकबुर आहे ऐं ॾिठो वञे त। पर हाणे इहो सिलसिलो कीअं शुरू थियो जॾहिं इहो वाक़िए करबला थी वियो त उनखां पोइ जंहिं नमूने सिंध में आमद शुरू थी माण्हुनि जी अचण जी, जेकी हुते जी हालतुनि खां तंग थी सिंध में आया, तॾहिं इहो माहौल हिते ठहियो न, इन ते थोरी वज़ाहत कजो मुख़्तसर। इहो बिल्कुलु तव्हां सही चयो त वाक़ई करबला खां पोइ जॾहिं सिंध में सादात जो अचणु थियो ऐं सादात आया ऐं सादात वॾी मुफ़लिसीअ जे अंदाज़ में जेके आहिनि सादात आया किथे किथे। तव्हां जीअं साईं जन हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जो ज़िक्र कयो, उअं ई जॾहिं तव्हां ॾिसंदव त हाणे दरियाफ़्त थियो आहे बीबी माहम जो रोज़ो, ईअं ई सादात ठट्टा में तव्हां ॾिसंदव त अलाए घणा सादात आहिनि जेके मदफ़ून आहिनि सिंध में। सिंध जी ॻाल्हि थो कयां त सादात वाक़ई करबला खां पोइ बि सादात ते ज़ुल्म ख़तमु न थियो। इहो ज़ुल्म जो अंदाज़ हलंदो रहियो ऐं पोइ सादात ईंदा रहिया, सिंध में अची वसिया। घणा करे बुखारा मां आया, के किथों आया, के किथों आया, ऐं घणा ई माइग्रेशन करे जेके पंहिंजो इंडिया मां अची हिते
आबाद थिया, इहा त पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियों जी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ माना आज़ादारीअ खे जे उन में इज़ाफ़ो थियो जॾहिं सैयद अची उन में सिंध में आबाद थिया ऐं सैयदनि आज़ादारी खे फ़रोग़ ॾिनो। ऐं उन फ़रोग़ जे ॾियण खां पोइ वॾो कमु जेको मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त शाइरनि जो कमाल हुयो जंहिं करबला खे आम माण्हूअ ताईं सम्झायो, आम सिंधी ज़बान में, पंहिंजे सिंधी कल्चर में, सिंधी तहज़ीब में। उन ज़माने में ज़ाकिरी ही जेकी असां अॼु ज़ाकिरी कयूं था, नसरी ज़ाकिरी, उहा उन ज़माने में राइज न हुई। शाइराना अंदाज़ में जेकी आहे उहा ज़ाकिरी थींदी हुई। ऐं छो त अलाह जो वाइदो आहे त जेसि ताईं ही ज़मीन रहंदी होसि ताईं इमाम हुसैन जो ग़म रहंदो, इमाम हुसैन जो मातम रहंदो, इमाम हुसैन जी आज़ादारी रहंदी। त सिंध में इन जो वजूद थियो ऐं सॼी सिंध में ऐं इहो कमाल थी वियो त हर इलाइक़े में, हर ॻोठाणे में, हर शहर में तव्हांखे किथे न किथे सादात जो नसुल ज़रूरु मिलंदो, बिल्कुलु मिलंदो। छो त इना तइना कल कौसर जी तफ़सीर आहिनि। ऐं हिन ज़मीन ते सादात जो वजूद, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो वजूद, शाहबाज़ कलंदर जो वजूद, ऐं असां वटि त अब्दुल्ला शाह गाज़ी जे लाइ उलमा चवंदा आहिनि त जेको करबला न वञी सघे त हज़रत अब्दुल्ला शाह जे रोज़े जी ज़ियारत करे त करबला जेतिरो सवाबु आहे। इहो त को माना रवायत न आहे, उलमा जी ज़बानी मां ॿुधायां। त यानी असां वटि चपे चपे ते तव्हांखे जेका सादात जूं क़बरूं मिलंदियूं ऐं सादात जो वॾो हिकिड़ो रोल रहियो आहे हिन आज़ादारी जी खे वधाइण में। ऐं अञा ताईं तव्हां ॾिसंदव जीअं साईं चयो न त पिड़ जेके हूंदा, पिड़ खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि मूं ऐड करे छॾियां त ॻाल्हि मुंहिंजी ख़तमु थी वञे त इन खां अॻु में असांजी सिंधी कल्चर में ताशो वॼंदो आहे जेको जुलूस जे अॻियों अॻियों हूंदो आहे। ऐं उन में माना दोल वांगुरु ताशो, इहो जीअं ऐलान जंग थींदो हुयो न अरब में उहो ताशो वॼंदो आहे, उहो अॻिते अॻिते हलंदो आहे ऐं उन जे पोयों पोयों जुलूस हलंदो आहे। उन जो मक़सदु इहो हूंदो आहे ताशो वॼाइण जो, हिकु त ऐलान जंग ऐं ॿियो जॾहिं फतह थी वेंदी हुई त ताशो वॼायो वेंदो, दुहल वॼायो वेंदा। बिल्कुलु तव्हां इहो मौज़ू एतिरो आहे, तव्हां पाण चयो आज़ादारी ते पाण ॻाल्हायूं त हिकिड़ो प्रोग्राम घटि आहे, हिते पाण ॾींहंनि जा ॾींहं, रातिनि जी रातूं ॻाल्हाए सघूं था, पर ॻाल्हाए असांखे महदूद टाइम में पंहिंजी ॻाल्हि करणी हूंदी आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तमामु बहितरीनु तव्हां जेको आहे सो असांजी जेको आहे सो नॉलेज वधाई। ऐं महिरबानी साईं सज्जाद शबीर साहिबु तव्हांजी, साईं आगा तालिब साहिबु तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, ऐं नक्शबंदी साहिबु तव्हांजी महिरबानी, अज़ीम साहिबु तव्हांजी महिरबानी। पर आख़िरी में असां तव्हांजो कलाम ॿुधंदासीं। नाज़रीन, बसि आज़ादारी जीअं चयो असांजे जेके माहिर स्कॉलर वेठा हुया उन्हनि चयो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ई दुनिया में हुया तॾहिं खां रिवायत पई ऐं इहो हलंदो रहियो ऐं इहो क़यामत ताईं हलंदो रहंदो, वधंदो घटिजंदो कोन। त रब साईं जेको आहे सो तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे ऐं जंहिंजे दिलि में जंहिंजी चाह आहे, जेको जंहिं नीह जो शाह लतीफ़ पंहिंजे बैत में ज़िक्र कयो, उहो नीह असां निभाईंदा रहंदासीं ऐं क़यामत ताईं ईअं आज़ादारी कंदा रहंदासीं। इजाज़त ॾियो मूंखे, आख़िरी में कलाम ॿुधंदासीं, सुभाणे वरी पाण गॾंदासीं। आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। इश्क में क्या लुटाइए, इश्क में क्या बचाइए, इश्क में क्या लुटाइए, इश्क में क्या बचाइए।
निसाब रेत पर, जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, एक से बढ़ के एक दिया सबने जवाब रेत पर। प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब नहीं, लम से लबे हुसैन को तरसा है आब रेत पर। आल नबी का काम था, आल नबी ही कर गए, आल नबी का काम था, आल नबी ही कर गए।